अस्सलाम वालेकुम। हिकिड़ो माण्हू अगरि हीणो थींदो आहे त उनखे हर को चवंदो आहे त हीउ हीणो आहे, हीउ कमज़ोर आहे, हीउ कंहिं कम जो कोन्हे, माना हीउ बेकार आहे। इहे हीणा, इहे कमज़ोर जॾहिं पंहिंजी ताक़त में अची वेंदा आहिनि, उहे चेंज थींदा आहिनि त यकीन कयो त ताक़तवरनि खां बि वधीक ताक़तवर थी वेंदा आहिनि। हिकिड़ो बादशाह हो, उनखे हिकिड़ो घोड़ो खपंदो हुयो ऐं उन हिकिड़े ॾाहे माण्हूअ खे घुरायो त मूंखे अहिड़ो हिकिड़ो घोड़ो खपे, वॾी स्पीड बि रखे ऐं सभिनी खां वधीक ख़ूबसूरत बि हुजे। ॾाहे माण्हू चयो त हाणे अहिड़ो घोड़ो असां हथु कीअं कयूं, किथां आणियूं ऐं केतिरो मुल्क घुमूं त कंहिं वटि कीअं पुछा कयूं त घोड़ो तव्हां वटि कहिड़ो आहे। ईअं त टाइम लॻी वेंदो। असां हीअं था कयूं जो असां ऐलान था करे छॾियूं त हिकिड़ी तारीख़ रखूं था, उन तारीख़ ते सभु पंहिंजा घोड़ा, दुनिया जा माण्हू अची घोड़ा उते मैदान में आणनि ऐं असां पोइ उन्हनि मूं चूंडे हिकिड़ो घोड़ो खणंदासीं, माना पंहिंजे सुञाण ॼाण जे हिसाब सां। हिननि ऐलान कयो 5-6 महीननि जो टाइम रखियऊं त 5-6 महीननि खां पोइ हिन तारीख़ ते असांखे फलाणे मैदान ते जंहिंखे बि घोड़ो खपाइणो हुजे, जेतिरो बि तेज़ ख़ूबसूरत घोड़ो हूंदो आहे, असां उनखे पंहिंजी मुंहुं मांगी रक़म ॾींदासीं। दुनिया जे घोड़नि जा मालिक अची घोड़ा गॾु कयूं, सोना ॻट उनखे पारायूं, सोना संज उन्हनि में सिंगारियूं, मतिलबु वॾी ख़ूबसूरती सां उन्हनि घोड़नि खे आंदो। हिकिड़ी कुराड़ी वटि हिकिड़ी घोड़ी हुई। उन जो ॻाल्हि ॿुधी त उहा 6 महीननि खां अॻु में जीअं ॻाल्हि ॿुधी त उतां ई उन्हनि निकिरणु शुरू कयो। उनजो पंधु परे हुयो। उन चयो घोड़ी आहे, पेट वारी बि आहे ऐं थी सघे थो त माना मां तकड़ में न पहुची सघां। 6 महीना उनखे लॻी विया पंध में। पंधु कंदी आई, पंधु कंदी आई, इहे रेगिस्ताननि मां, इहे बयाबाननि मां इहा घोड़ीअ ते वेचारी चढ़ी उन टाइम ते अची उते पहुती। हाणे हीअं जो मैदान ते हीअं लखें घोड़ा अची लेन थी बीठा। हिकिड़ो घोड़ो अञा पसंदि मस कनि त वरी ॿिए ते दीद पए उहो पसंदि अचे। हाणे बादशाह हुकुम कयो पंहिंजे ॾाहे खे त तूं ॾिस हिननि मां घोड़ो जेको सुठो हुजे, जेको मूंखे जंग में बि कमु अचे ऐं मूंखे सफ़र में बि कमु अचे ऐं स्पीड बि हुजेसि, ख़ूबसूरत बि हुजे, कदावर बि हुजे, मतिलबु घोड़े में को ऐब न हुजे। उहो ॾाहो घोड़े ते चढ़ियो, हिन लेन सां जो वियो तीअं हज़ारें लखें घोड़ा हुया न, हीअं जो घुमंदो वियो, ॾिसंदो वियो, ॾिसंदो वियो, वरी मोटी आयो, वरी हिन लेन सां मोटी आयो, वरी ॿी लेन सां वियो। ॾाहे माण्हू छा कयो जो उन घोड़ीअ ते उनजी दीद पई, कुराड़ी वारी ते। कुराड़ी बि वेठी आहे, उहा बि थकल टुटल हुई, काफ़ी महीननि खां उन पंधु कयो, घोड़ी बि माना सफ़ा डुबरी हुई। उन ॾाहे वञी चयो त हीअ घोड़ी खपे असांखे। सभु माण्हू खिलिया पिण, हे त ॾाहो चवनि था त ॾाढो सुठो आहे ऐं दुनिया जा घोड़ा हिन घुराया आहिनि, टाइम ज़ाया कई सभिनी जो। बादशाह ॾे आयो, बादशाह खे ॿुधाई त हीअ घोड़ी मूंखे पसंदि आहे। मां तोखे जेको सफ़र ॿुधायो, बयाबान, रेगिस्तान, पहाड़ ऐं जंग जो मैदान, हीअ घोड़ी। हुन चयो साईं जीअं तो मूंखे अगरि ॾाहो सम्झी पसंदि करण लाइ घुरायो आहे त तूं इहा घोड़ी ख़रीद कर। बहरहाल बादशाह पाण बि को फ़ैसिलो न पियो करे सघे, ॾाहे जे चवण ते उहा घोड़ी हुननि ख़रीद कई। कुराड़ीअ जेका रक़म घुरी उनखां ॿीण ते उनखे ॾेई छॾियो। घोड़ी काए हे घर विया, सभु माण्हू खिलंदा, ॾाहे ते टोक कंदा निकिता हलिया विया। त भेणा टाइम ज़ाया थी वियो, हेतिरा महीना पंधु कयो आहे, केतिरो घोड़नि खे सिंगारियो आहे। बादशाह खे बि ॻाल्हि दिलि में कोन लॻी त भेणा मुंहिंजे ॾाहे त कमु कयो, पर लॻे थो त हीउ बि भुलियो आहे। जेका शइ मूंखे खपे पई, ॾाहे उहा पसंदि कोन कई। हिक खां हिकु घोड़ो बीठो हुयो। हाणे ॾाहो काए आया सिधो महल में, उन घोड़ीअ खे अची उनजी ख़िदमत कयूं। बादाम, पिस्ता, छांव, माना उन ते मालिश, घोड़ीअ खे हिननि सफ़ा तयारु कयो। घोड़ी विम ते अची वई, ताक़तवर थी वई। उन मां हिकिड़ो घोड़ो पैदा थियो। घोड़ो पैदा थियो, उनजी ख़िदमत हिननि कई, पर घोड़ो बि उन्हनि जो अहिड़ो पैदा थियो, अहिड़ो पैदा थियो जो हिकिड़ो पेर माना रिकेब ते रखनि पिया, ॿियो पेर अञा हुन रिकेब ते पहुचे पियो त 2-3 किलोमीटर पंधु करे पियो वञे। एॾी स्पीड वारो घोड़ो ऐं ख़ूबसूरत, उनजा वार ख़ूबसूरत, कदावर। बादशाह खे ॻाल्हि ॾाढी वणी। भेणा ॾाहे त कमाल करे छॾियो आहे। मां जेका शइ चाहियां पियो, जेका शइ मूंखे खपे पई, उहा शइ मूंखे मिली वई। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। उन ॾाहे खे बि उन ॾाढो इनाम ॾिनो। ॾाहो काफ़ी टाइम उन वटि रहियो, जेसीं ताईं घोड़ीअ विम कयो ऐं उनजो घोड़ो पैदा थियो। घोड़े खे वॾे करण ताईं ॾाहो उते रहियो। ॾाहे माना उन घोड़े खे तयारु कयो। बादशाह पंहिंजे सफ़र ते निकिरी पियो, पंहिंजे जंग जे मैदान ते निकिरी पियो। जंग मां कामयाबु थी मोटियो, पहाड़नि तां, रेगिस्ताननि तां ऐं बयाबाननि खां कामयाबु थी मोटियो।
कामयाब थी मोटियो, ख़ूब इनाम उन कुराड़ीअ लाइ बि मोकिलियईं त हिन कुराड़ीअ लाइ बि इनाम मोकिलियो त मूंखे ख़बर न हुई त हिननि ॾुबरनि में बि का अहिड़ी शइ, अहिड़ी क़ीमती शइ हूंदी आहे। कहाणी जो मक़सदु इहो आहे त असां वटि को सादो माण्हू, को ॾुबरो माण्हू कचहरीअ में वेठो हूंदो आहे, मिट हूंदो आहे, माइट हूंदो आहे, त असां तक़रीबन उन्हनि मां किरब कंदा आहियूं। असां पंहिंजी सुठी महफ़िल करे रखंदा आहियूं। को बि ग़रीब वेठो हूंदो आहे, को सादो वेठो हूंदो आहे, को उनखे ॻाल्हाइणु न ईंदो आहे, त असां तक़रीबन उनखे ॻाल्हाइण जो मौक़ो बि न आहियूं ॾींदा। ऐं असां चवंदा आहियूं त बाबा असां ॻाल्हायूं था, माना हुनजी कचहरी मां जा त उथी वेंदा आहियूं, जा चवंदा आहियूं त बाबा हुनखे उथारे छॾियूं। काफ़ी जॻहियुनि ते ईअं थियो आहे, हिन अखियुनि ॾिठो बि आहे। पर उन्हनि ग़रीबनि में, उन्हनि ॾुबरनि में अहिड़ियूं ख़ूबियूं हूंदियूं आहिनि जेका असांखे ख़बर कोन्हे। उन्हनि ते सिर्फ़ु महिनत जी ज़रूरत आहे। उन्हनि खे बि अलाह दिमाग़ ॾिनो आहे, उन्हनि खे बि अलाह दिलि ॾिनी आहे, उन्हनि खे बि अलाह सोच ॾिनी आहे। अगरि अहिड़नि ॾुबरनि ते असां महिनत कयूं ऐं उन्हनि सां कचहरी कयूं, उन यकीन कयो उन्हनि वटि एतिरा सुठा आइडिया पिया आहिनि जो असां उन्हनि आइडियनि मां असां सुठो कमाए सघूं था, सुठो कुझु हासिलु करे सघूं था ऐं सुठे मंज़िल ताईं पहुची सघूं था। अमीर माण्हू हमेशह ग़रीब जो आइडियो वठंदो आहे। ग़रीब वटि एतिरा आइडियाज़ हूंदा आहिनि, उहो ॻाल्हाईंदो आहे, अमीर उनखे माना ॿुधी इग्नोर कंदो आहे उनजे साम्हूं। पंहिंजे मुंहं सां हूंदो आहे त उन ॻाल्हियुनि खे नोट करे ऐं उन ते पंहिंजो फोकस रखंदो आहे। ग़रीब जो सादे जो ॻाल्हाइण जेको आहे न, उहो थोरो सादो हूंदो आहे, अंदाज़ न आहे हूंदो, छो जो उन में सादगी हूंदी आहे न। जॾहिं बि कामयाबी अगरि चाहियो था त ॾुबरनि खे, ग़रीबनि खे, सादनि खे पाण खां परे न कयो, उन्हनि खे बि पाण सां गॾु हलायो। कॾहिं कॾहिं उहे अहिड़ियूं ॻाल्हियूं करे वेंदा आहिनि जिते तव्हां मुंझी पवंदा आहियो, उनजी ॻाल्हि कमु अची वेंदी ऐं उनजी दिलि बि ख़ुशि थी वेंदी त यार मां सुठनि दोस्तनि सां वेठो आहियां, सुठी कचहरी सां वेठो आहियां, मां सादो आहियां, मुंहिंजा कपिड़ा मेरा आहिनि, मुंहिंजा वार मेरा आहिनि, मां ॻाल्हाए सही नथो सघां, मां हॿकां थो ऐं हीअ अंग्रेज़ी था ॻाल्हाइनि, उर्दू था ॻाल्हाइनि, पर शाबस आहे मुंहिंजे दोस्तनि खे वरी बि मूंखे विच में विहारियूं वेठा आहिनि। हिननि वटि खोड़ सारा आइडियाज़ हूंदा आहिनि। असां उन्हनि जे दिमाग़ मां कमु न आहियूं वठंदा, छो जो असां उन्हनि खे ॿुधूं ई नथा न। उहो ॻाल्हाईंदो चवंदो भाउ तूं त चुप कर यार। अलाह जी ख़ल्क़ियल हर शइ खे नाकारा न आहे सम्झणो। अलाह जी जेका बि मख़लूक आहे उहा क़ीमती आहे। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान।